अस्सलामु अलैकुम। असांजी जेका टॉपिक आहे उहा आहे सब्जेक्ट मैथमेटिक्स। मैथमेटिक्स में असांजे अॼु जो जेका टॉपिक आहे सा आहे फ्रैक्शन। फ्रैक्शन छाखे था चऊं? फ्रैक्शन छा आहे? फ्रैक्शन is some part of a whole number. Fraction is some part of a whole number. हिक सॼे जिस्म जो खयल कुछ हिस्सो। कीअं? मसलन के तौर ये असांजो आहे हिकु जिस्म, हिकु सर्किल आहे। इन सर्किल खे असां जेकॾहिं बराबरि हिस्सनि में विरहायूं था, मसलन के तौर असां इन खे ॿिनि बराबरि हिस्सनि में विरहायूं था। हिकु मुकमल आहे, इन खे असां ॿिनि बराबरि हिस्सनि में विरहायूं था। ईअं हाणे थियो छा त पहिरां ही छा हुयो? पहिरां ही हुयो हिकु हुयो। हाणे असां जॾहिं इन खे विरहायोसीं ॿिनि हिस्सनि में त ही घणा अध थी विया? ही थी विया ॿ अध। हिकु हिसो ही थियो, हिकु हिसो ही थियो, ही ॿ हिसा थी विया। हाणे ही सॼो जिस्म न रहियो। हाणे पहिरियां ही सॼो कंप्लीट हिकु हुयो, हाणे ही ॿ हिसा थी विया हिन जा। हाणे इन जो मक़सदु ईअं आहे त ही मथियों हिसो ऐं ॿियो ही हेठियों हिसो। पहिरियां ही हिकु हुयो, जॾहिं असां हिन ॿिनि हिस्सनि में विरहायोसीं त ही ॿ हिसा थी पिया। हाणे इन मां असां जेकॾहिं हिन हिसे खे कलर्ड कयूं था, रंगीन कयोसीं, हाणे असां चवंदासीं त ही जेको हिसो आहे हिन सॼे जिस्म जो अधु हिसो आहे। ही हिसो हिन सॼे जो अधु आहे। हाणे इहो थियो अधु। ही छा हुयो? ही हुयो सॼो, ही हुयो होल, ऐं ही छा थी पियो? ही थी वियो अधु, यानी हाफ। हाणे इन लफ़्ज़ खे, इन हाफ खे मैथमेटिक्स में कीअं ज़ाहिर कजे थो, इहो असांजो टॉपिक आहे। जीअं मां हिते लिखियोसीं 1 लिखियोसीं पहिरियां ही 1 छाखे ज़ाहिर करे पियो? पोइ हिन सॼे जिस्म खे। पोइ असां छा कयोसीं? हिन खे विरहायोसीं, ॿिनि हिस्सनि में विरहायोसीं त उन जा ही ॿ हिसा थिया। उन मां असां हिकु हिसे खे रंगहीन कयोसीं, कलर्ड कयोसीं, जंहिंखे असां चवंदा आहियूं अधु, हाफ चवंदा आहियूं इंग्लिश में। हाणे इन हाफ खे फ्रैक्शन में कीअं था ज़ाहिर कयूं, मैथमेटिक्स में कीअं था ज़ाहिर कयूं, इन खे सिखंदासीं। त पहिरियां ही 1 हुयो, पोइ असां इन खे विरहायोसीं, अधु कयोसीं, ॿिनि हिस्सनि में विरहायोसीं। उन जा टोटल हिसा केतिरा कयासीं? उन जा टोटल हिसा कयासीं 2, ही कयासीं 2 हिसा। त हाणे तव्हां ॾिसो त ही छा ठही वियो? 1/2। हिन खे पढ़ंदासीं, रीड कंदासीं हिन खे 1/2। 1/2 1 खे असां चवंदा आहियूं 1 न्यूमरेटर। 1 छा आहे? न्यूमरेटर। ऐं 2 छा आहे? 2 खे चयो वेंदो आहे
डिनोमिनेटर न्यूमरेटर जी माना है अंश एंड डिनोमिनेटर जी माना है छेद। यानी ही जो 1 है यो है अंश न्यूमरेटर एंड 2 जो है वो है डिनोमिनेटर छेद। इनके रीड किया वेंदो है 1/2। 1 ज़ाहिर करे तो यो 1 जो है कलर्ड पार्ट है, 1 कलर्ड पार्ट है ऐं 2 जो है ये उन टोटल हिस्सा हैं। एक सजे जिस्म जा टोटल हिस्सा 2 हुआ, 2 कयासीं, उन मां असां अधु हिस्से के रंगीन कयोसीं, एक हिस्से के रंगीन कयोसीं, तो यो एक हिस्सो जो है हिन सजे जिस्म जो थी पियो अधु, हाफ। इनके असां मैथमेटिक जे फ्रैक्शन में लिखंदासीं 1/2। इनके चइबो आहे, हिन सजे के 1/2 के चइबो आहे फ्रैक्शन। ॾिसो हाणे हिन हिस्से के गौर कयूं त ही छा आहे, ही 1 हिस्सो, ही हाफ हिस्सो आहे, ही भी हाफ आहे, त ही हाफ खाली हिस्सो आहे, ही कलर्ड आहे, ही नॉट कलर्ड आहे, ही ब्लैंक आहे, ही वाइट आहे, त इनके इहो भी हाफ आहे, इनके भी असां हाफ ही चवंदासीं, ही भी अधु आहे। इनके भी असां 1/2 चवंदासीं, हे भी 1/2 आहे, ही भी 1/2 आहे, ही 2 हाफ आहिनि, ही भी अधु थियो, ही भी अधु। उन खां पोइ हाणे असां सिखंदासीं हिकिड़ो ॿियो मिसाल। ही हिकु पेपर आहे, हिन पेपर के असां 3 हिस्सनि में था विरायूं। ये 3 हिस्सा थिया। इन मां असां हिकिड़े हिस्से के कलर्ड कयूं था, हिन खे असां कलर्ड कयोसीं। हिन कलर्ड थियल हिस्से के असां शो कंदासीं फ्रैक्शन में, त ही टोटल घणा थिया, टोटल घणा नंबर आहिनि 1 2 3, टोटल आहिनि 3। उन में असां कलर्ड घणनि खे कयोसीं, कलर्ड में असां कयोसीं 1 हिस्सो कलर्ड, यानी ये थियो 1/3, 1/3। हिन खे असां चवंदासीं 3 हिस्सो, 1/3, 1/3 हिस्सो कलर्ड थियो, 1/3, 1/3, ये 3 हिस्सो थियो। ऐं जेके खाली आहिनि, जेके अच्छा हिस्सा आहिनि, उनखे असां कीअं ज़ाहिर कंदासीं, उनखे असां ज़ाहिर कंदासीं 2, खाली हिस्सा 2 आहिनि, अपॉन, ऐं टोटल हिस्सा केतिरा आहिनि, टोटल में ही कलर्ड भी काउंट कंदासीं, टोटल आहिनि 3, 2/3। माने इनखे असां चवंदासीं 2/3, इनखे चयो वेंदो 2/3, 2/3 हिस्सा, 2/3 हिस्सा, 2/3 हिस्सा, 2/3। 2 ज़ाहिर करे थो त 2 हिस्सा खाली आहिनि, ऐं 3 ज़ाहिर करे थो त टोटल 3 हिस्सा आहिनि। इनखे इहो थियो फ्रैक्शन जो 2/3, ये 2/3 फ्रैक्शन आहे, ऐं ही 1/3 फ्रैक्शन आहे। 1/3 इहो भी हिकु फ्रैक्शन आहे। इन सॼे जिस्म के
ज़ाहिर करे थो त ही हिसो 1/3 आहे ऐं 2/3 ज़ाहिर करे थो त ही 2 हिसा जेके आहिनि इहे 2/3 आहिनि, 2/3 यानी 2/3। उन खां पोइ असां अॻिते हलूं, हिकिड़ो ॿियो मिसाल खणूं। मिसाल के तौर हीअ असांजो हिकिड़ो पेपर आहे। हिन पेपर खे असां 4 हिसनि में था विरायूं। चइनि हिसनि में विरायोसीं। इन मां जेकॾहिं असां हिक हिसे खे कलर्ड कयूं, मसलन के तौर असां हिन खे कलर्ड था कयूं, हीअ असां कलर्ड कयोसीं, त हिन खे असां चवंदासीं 1/4 4 छो त ही टोटल हिसा घणा आहिनि 4, टोटल हिसा 4 आहिनि, त इहो थियो 1/4 याने 1/4 यानी इन खे असां चवंदा आहियूं चौथों हिसो। ऐं बाक़ी जेके ही आहिनि इन खे असां शो कंदासीं त कीअं शो कंदासीं, इन खे चवंदासीं त ख़ाली हिसा घणा आहिनि, उहे आहिनि 3 ऐं उन्हनि में टोटल केतिरा आहिनि, टोटल आहिनि 4। इहो थियो 3/4, हिन खे चयो वञिबो आहे 3/4 3 चौथां हिसा। 3 चौथां हिसा। त ही जेके बि थिया मिसाल 1/2 है, 1/3 1/4 इहे हिक सॼे जिस्म जा खयल कुझु हिसा आहिनि। जीअं हिन जो ॿियो हिसो आहे, इहो ॿियो हाफ आहे, इन खे 1/2 ई चइबो। ऐं हिन जो जेको बक़ाया हिसो हुयो 2/3 या हिन जो बक़ाया हिसो 3/4, इहे सभु छा आहिनि, इहे सभु फ्रैक्शन आहिनि। इन्हनि सभिनी खे 1/2 1/3 1/4 2/3 3/4 इन्हनि खे चइबो आहे फ्रैक्शन। दीज आर examples of fraction। हाणे असां हिन जा वधीक क़िस्म सिखंदासीं, टाइप्स ऑफ फ्रैक्शन।